अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां यहाँ सफ़ी समो ऐं खैरपुर आर्ट काउंसिल जे हिन प्लेटफॉर्म तां म्यूज़िक विद सफ़ी में अवां सभिनीनि दोस्तनि खे वेलकम चवंदासीं। जीअं त अवां सभिनीनि दोस्तनि खे ख़बर आहे त असीं म्यूज़िक जे हवाले सां अवां सभिनीनि दोस्तनि खे इंटरटेन कंदा आहियूं, त यकीनन अॼु बि अवां दोस्तनि खे इंटरटेन कंदासीं ऐं म्यूज़िक जे हवाले सां अवां खे ॼाण बि ॾींदासीं। जिन दोस्तनि खे म्यूज़िक जे हवाले सां टैलेंट आहे, उन्हनि खे शौक़ु आहे, त उन्हनि खे बि हिकिड़ी नॉलेज मिलंदी। ऐं अॼु असां सां हिकिड़ी ग्रेट पर्सनैलिटी मौजूदु आहे, म्यूज़िक जे हवाले सां बहितरीनु उन्हनि जी हिकिड़ी नॉलेज आहे ऐं बहितरीनु जेको आहे सो म्यूज़िशियन आहिनि। उस्ताद मास्टर मोहम्मद नवाज़ समो साहब मौजूदु आहिनि। अॼु उन्हनि सां बि गुफ़्तगू कंदासीं, उन्हनि सां बि चिट चैट कंदासीं। अचो त साईं जिन सां कचहरी कयूं था। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं अव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। महिरबानियूं। कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह तव्हांजा मालिक जा अहसान। अव्हांखे कीअं थो लॻे असांजे प्रोग्राम में साईं? ॾाढो सुठो सफ़ी अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम असांजे डिस्ट्रिक्ट खैरपुर में शुरू थिया आहिनि। यकीनन इन्हनि जो खैरपुर जो हक़ बि हुयो त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम हिते थियणु खपनि ऐं हितां जा माण्हू जेके आहिनि से ॿियनि इलाइक़नि जे मुक़ाबले में मूंखे जेको लॻो थो वधीक एक्टिव आहिनि। बिल्कुलु, खैरपुर मीरस जा जेके बि असांजा टैलेंटेड नौजवान आहिनि, बाक़ाइदे उन्हनि में टैलेंट आहे ऐं म्यूज़िक जे हवाले सां कहिड़ो बि उन्हनि में टैलेंट अवां ॾिसी सघो था। म्यूज़िक जे हवाले सां या एक्टिंग जे हवाले सां या ओवरऑल कहिड़ी बि फील्ड हुजे, उन में अॻिते वधनि था असांजा नौजवान। ऐं दोस्तो वॾी महिरबानी अवां जी जल्दी जल्दी असांजे लाइव पेज ते अची वञो त जीअं अवां सां कचहरी बि थी सघे ऐं अवां जूं फरमाइशूं बि पूरियूं करे सघूं। ऐं जेके बि दोस्त असांखे रोज़ असांखे ॾिसंदा आहिनि, उन्हनि सभिनीनि दोस्तनि जी वॾी महिरबानी। ऐं उस्ताद साईं, अवां छा था चवणु चाहियो? अॼुकल्ह जे नौजवान जेके असांजा म्यूज़िक जे हवाले सां सिखनि था पिया, उन्हनि खे अवां छा था चवणु चाहियो? उहे छा कनि, कीअं सिखनि? म्यूज़िक जे हवाले सां त सफ़ी हर कम जे लाइ हिकिड़ो ई रस्तो हूंदो आहे, महिनत। जी। हर कम जे लाइ हिकिड़ो ई रस्तो हूंदो आहे, सचाई, दिलचस्पी, उन में जज़्बो हुजणु खपे। पोइ उन में उहो छो न एजुकेशन हुजे, म्यूज़िक हुजे या को बि दुनिया जो कमु हुजे, ऐं इहा शइ करण जे लाइ जेकॾहिं उन में जज़्बो हूंदो, सोच हूंदी उन जी, त यकीनन उहो फेमस थींदो ऐं उहो अलॻि थींदो, डिफरेंट थींदो। सही। इन जे लाइ पोइ म्यूज़िक असां हींअर टॉपिक असांजो म्यूज़िक हली रहियो आहे, उन जे हवाले सां असां जा पुराणा जेके कम सिस्टम असांजा मौजूदु आहिनि हींअर बि, जेको उस्ताद करे आया आहिनि, त उहो फजर जे टाइम ते उथी या इन खां बि पहिरीं उथी उहो उन टाइम जी इबादत करे, जंहिंमें निमाज़ आहे या ॿिया ज़िक्र फ़िक्र आहिनि, उहे करे उन खां बाद में पोइ रियाज़ ते विहंदा हुआ। जेको जेकॾहिं इन टाइम ते कंदो त अलाह साईं यकीनन उन जी मदद कंदो ऐं उन टाइम ते पीर फ़क़ीर इबादत करण में मसरूफ़ हूंदा आहिनि। जेके बि हुनखे दुआ ॾींदा आहियूं, उन में न थियण वारी शइ बि मुमकिन आहे त उहो थी वेंदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु नाज़रीन, साईं जन जी ॻाल्हि अवां ॿुधी हूंदी त साईं जो मतिलबु इहो आहे त अवां महिनत कयो, महिनत कॾहिं बि रायगान न थींदी आहे। ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम जिन जो बि फ़रमान आहे त महिनत एतिरी ख़ामोशी सां कयो त अवां जी कामयाबी शोर मचाए छॾे। त वॾी महिरबानी अवां सभिनीनि दोस्तनि जी जेके असांखे ॾिसो था, असां सां प्यारु कयो था। त अॼु अव्हांखे असां हिकिड़ो सॉन्ग ॿुधाईंदासीं। उमेदु कयूं था त उहो सॉन्ग अवां सभिनीनि दोस्तनि खे पसंदि ईंदो। ऐं अवां कमेंट्स बि करे सघो था, पंहिंजो फीडबैक बि ॾेई सघो था असांखे, त जीअं असां अवां जी फरमाइश बि पूरी करे सघूं। जेकॾहिं काई चेंजिस अवां ॾिसणु चाहियो था असांजे प्रोग्राम में, त असीं उहा बि कंदासीं। ऐं कोई बि अगरि महिमान खे अवां हिते ॾिसणु चाहियो था, कंहिं सिंगर खे, त उन्हनि खे बि असीं पंहिंजे प्रोग्राम में घुराए सघूं था। त हाणे हलूं था हिकिड़े सॉन्ग जी तरफ़। जी बहितर सफ़ी, भले सॉन्ग हिकिड़ो छा तव्हां ॿ चओ, हिकिड़ो सिंगर छो असां हिते जेको बि सिंगर असांजे इलाइक़े जे माण्हुनि जी ख़्वाहिश ऐं फरमाइश हूंदी, उहो इनशाला उन्हनि खे हिन ई रस्ते सां, हिन ई व्यू सां असांखे ॿुधाईंदा, फेसबुक ते असांखे रखंदा फरमाइश त असांखे हिन महीने में हीअ सिंगर जेकॾहिं असांखे ॿुधायो त असां उन जे लाइ कोशिशि कंदासीं। पर उहे पंहिंजे दिलचस्पीअ सां असां सां रोज़ु राब्ते में रहनि ताकी असांखे ख़बर पवे त उन्हनि खे छा ॿुधणो आहे, छा ॾिसणो आहे,
न सिर्फ़ु सिंगिंग जा आर्टिस्ट बल्कि असां वटि कॉमेडियन या सुठा ॿिया स्टार जेके आहे असां उन्हनि खे इनशाला उन्हनि जे साम्हूं आणींदासीं हिन प्लेटफॉर्म तां बि ऐं उन खां अलावा लाइव शोज़ में बि जेके उहे साम्हूं उन्हनि खे ॾिसी ॿुधी सघनि। बिल्कुलु सर, उहा ई ॻाल्हि कईसीं त अगरि कंहिं में कोई टैलेंट आहे, असांजो प्रोग्राम आहे म्यूज़िक जे हवाले सां, त कंहिं बि दोस्त खे अगरि म्यूज़िक जो शौक़ु आहे, अॻिते वधणु चाहे थो, महिनत करणु चाहे थो, त उहो असां सां कॉन्टेक्ट करे असांजे प्रोग्राम में कॉल करे, मैसेज करे, कमेंट करे, त उन्हनि खे असीं पंहिंजे प्रोग्राम में घुराईंदासीं ऐं अव्हां जे आॾो उन्हनि खे विहारे करे म्यूज़िक ॻाराईंदासीं। त हाणे हलूं था हिकिड़े सॉन्ग जी तरफ़ ऐं उमेदु कयूं था त उहो सॉन्ग अव्हां सभिनीनि दोस्तनि खे पसंदि ईंदो। यकीनन तव्हां दोस्तनि खे पहिरीं लफ़्ज़ ॿुधाईंदव त कहिड़ो सॉन्ग तव्हां शुरू कंदव? बिल्कुलु, हिकिड़ो सॉन्ग आहे, लॻी थो प्यार जे क़ाबिल भली महबूब माणा कर। माशाअल्लाह, ज़बरदस्त। अच्छा, इहो असां सफ़ी पहिरीं हिनखे जेकॾहिं पहिरियों सॉन्ग आहे हिनखे म्यूज़िक सां गॾु कंदासीं। हीअ हिकु अहिड़ी जाइ आहे, इलेक्ट्रिक आर्गन हिकिड़ो अहिड़ो इंस्ट्रूमेंट आहे जंहिंमां असां चाहियूं त सभु कमु टोटल रिदम सुर सभु हिन मां वठी सघूं था। असां विदाउट म्यूज़िक बि हिकिड़ो सॉन्ग करे ॾिसंदासीं ऐं फ़िलहालु स्टार्ट इहो असां हिनखे म्यूज़िक सां ई कयूं था। त उमेदु कयूं था दोस्तो हीउ सॉन्ग अव्हां सभिनीनि दोस्तनि खे पसंदि ईंदो। लगी तो प्यार जे क़ाबिल भली महबूब माणा कर, लगी तो प्यार जे क़ाबिल भली महबूब माणा कर, मोहया तो कयो माइल, मोहया तो कयो माइल भली महबूब माणा कर, लगी तो प्यार जे क़ाबिल भली महबूब माणा कर, लगी तो प्यार जे क़ाबिल। अड़े हा पांद कपिड़े जो छिनी फाड़े छॾाया, अड़े हा पांद कपिड़े जो, अड़े हा पांद कपिड़े जो छिनी फाड़े छॾाया, मगर तो साड़िया दिल, मगर तो सा अड़िया दिल भली महबूब माणा कर, हो लगी तो प्यार जे क़ाबिल भली महबूब माणा कर, हो लगी तो प्यार जे क़ाबिल। सितमगर थी बिला शक थी अखिन ते सभु सितम तुंहिंजा, ओ सितमगर थी बिला शक थी, सितमगर थी बिला शक थी अखिन ते सभु सितम तुंहिंजा, नाहे का ॻाल्हि हीअ मुश्किल, नाहे का ॻाल्हि हीअ मुश्किल भली महबूब माणा कर, हो लगी तो प्यार जे क़ाबिल भली महबूब माणा कर, लगी तो प्यार जे क़ाबिल।
जाज़ हिते आहिनि हज़ारे ॿिया बि सुहिणा पर चवे जाज़ हिते आहिनि चवे जाज़ हिते आहिनि हज़ारे ॿिया बि सुहिणा पर हथां तुंहिंजे थियसि बिस्मिल हथां तुंहिंजे थियसि बिस्मिल भली महबूब माणा कर हो लॻी थो प्यार जे क़ाबिल भली महबूब माणा कर हो लॻी थो प्यार जे क़ाबिल भली महबूब माणा कर मोहया तो कयो माइल मोहया तो कयो माइल भली महबूब माणा कर हो लॻी थो प्यार जे क़ाबिल उम्मीद कयूं था दोस्तो ही सॉन्ग अवां सभिनीनि दोस्तनि खे पसंदि आयो हूंदो ऐं जेके बि असांजा फेसबुक जा दोस्त असांखे लाइव ॾिसनि था उन्हनि जी बि वॾी महिरबानी कमेंट्स वग़ैरह अचनि थियूं अवां दोस्तनि जूं ऐं इनशाला अॻिते बि अव्हांखे सुठा सुठा सॉन्ग्स ॿुधाईंदा रहंदासीं ऐं हाणे उस्ताद जी तरफ़ हलंदासीं उन्हनि खां कुझु ॻाल्हियूं पुछंदासीं उस्ताद साईं अॼुकल्ह जा जेका असांजी शाइरी थी हले अॼुकल्ह जी जेका गैर मयारी शाइरी थी हले उन जे हवाले सां मां छा था चवणु चाहियो साईं असुलीअ में आहे माण्हूअ जे पंहिंजे सोच ते डिपेंड करे थो जेके माण्हू जंहिं सोच जा आहिनि हिकिड़ा माण्हू खुलियल ॻाल्हि पसंदि कंदा आहिनि जी उन खे बि असां गैर मयारी न चवंदासीं इहो बि असां वटि हिकिड़ो तरीक़ो आहे हिकिड़ा माण्हू खुलियल ॻाल्हि करे सघंदा आहिनि जंहिंखे चइबो आहे सच जी सिधी ॻाल्हि थोरनि लफ़्ज़नि में सम्झाइण वारी ॻाल्हि हिकिड़ा माण्हू वरी गहराई वारा हूंदा आहिनि जिन खे परदे में ॻाल्हाइण जो तरीक़ेकार या ख़्वाहिश हूंदी आहे सोच हूंदी आहे त का बि ॻाल्हि ओपनली न कजे जेकॾहिं का ख़्वाहिश आहे त उन जो बि इज़हार अहिड़े अंदाज़ सां कजे जो माना उन में पर सुठी ॿई असांजे लाइ सही ॻाल्हियूं आहिनि ॿई सुठियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं दोस्तनि जो हक़ु आहे हर माण्हू जो त उनखे कहिड़ो अंदाज़ पसंदि आहे उन में ॻाल्हि करणु पर जीअं पहिरें दौर में हिकिड़ी क्लासिकल शाइरी हूंदी हिकिड़ी बहितरीनु शाइरी हूंदी जंहिंमें को मैसेज बि हूंदो हो काई इस्लाही ॻाल्हि बि हूंदी हुई कंहिंखे सबक़ु मिलंदो हुयो उन शाइरीअ मां पर अॼुकल्ह जीअं शाइरी हली रही आहे ओपन शाइरी आहे शाइरीअ जो मतिलबु हिकिड़ी जीअं गुजारत हूंदी आहे इंसान जे लाइ त अॼुकल्ह जीअं शाइरी हली रही आहे उहा हिकिड़ी मतिलबु त सम्झ में अची थी वञे माण्हुनि खे त यार हीअ त वाक़ई ॼण का ॻाल्हि थी हले हा बसि आहे ॻाल्हि तरफ़ ई अची वियो आहे मसइलो असां वटि अहिड़ा बि सुठा शाइर ऐं अहिड़ा सुठा अदीब मौजूदु आहिनि हींअर बि जेके मुआशिरे खे अञा बि संभालियो वेठा आहिनि जी ऐं इन खे हलाइनि था पिया उन्हनि जो कमु बि हर माण्हू खे पसंदि आहे ऐं हर माण्हू ॾिसे बि थो पियो ॿुधे बि थो पियो उन्हनि जी पोइट्री उन्हनि जी शाइरी आम माण्हू जेका शाइरी करे थो खुलियल ॻाल्हि जंहिंखे चइजे थी उनजो मज़ो वरी हू इन तरफ़ वठनि था त भई ठीकु आहे हिकिड़ो कॉमेडी जी कॉमेडी शाइरी जी शाइरी सही उन खे माना अहिड़ी हिकिड़ी खुलियल ॻाल्हि हिकिड़ी खुलियल सोच जे हिसाब सां त बाबा ठीकु आहे जेका हिननि ॻाल्हि कई आहे फिर त इन ॻाल्हि खे करण में साल लॻी वेंदा हलिया ऐं हाणे सिधो मसइलो सॼो करे सही सही बिल्कुलु बिल्कुलु नाज़रीन उस्ताद बिल्कुलु सही ॻाल्हि करे रहियो आहे ऐं बिल्कुलु असांजी सिंध हमेशह खां मालामाल रही आहे हर लिहाज़ खां उन में बहितरीनु शाइर बहितरीनु सिंगर्स बहितरीनु सहाफ़ी जेको आहे सो जनमु वरितो आहे ऐं थोरे अरसे में उन्हनि वॾियूं कामयाबी माणियूं आहिनि ऐं अव्हां बि कामयाबी माणे सघो था पर उन जे लाइ अव्हांखे महिनत करणी पवंदी अॻिते वधण जी हिकिड़ी जुस्तजू हिकिड़ी जिदोजहद अव्हांजे दिलि में हुजे हिकिड़ी आरज़ू हुजे तॾहिं ई अव्हां मंज़िल माणे सघो था ऐं इनशाला अव्हां मंज़िल माणींदो महिनत कंदो त ऐं खैरपुर आर्ट काउंसिल हमेशह जेके बि असांजा टैलेंटेड नौजवान आहिनि उन्हनि खे हथी ॾिनी आहे उन्हनि खे अॻिते वधण जो चांस ॾिनो आहे त हाणे बि खैरपुर आर्ट काउंसिल अव्हां सभिनीनि दोस्तनि खे इनवाइट थी करे जिन बि दोस्तनि में टैलेंट आहे त उहे अची करे पंहिंजो हिकिड़ो नुमाया किरदारु अदा करे सघनि था ऐं हाणे नेक्स्ट सॉन्ग हिकिड़ो ॿुधाईंदासीं अव्हां दोस्तनि खे यादि तूं थो अची ॾींहुं गुज़रे नथो
उस्ताद भाई बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह सफ़ी तव्हांखे दोस्त ॾिसनि था ऐं उहो बिल्कुलु। यकीननि तव्हांखे एप्रिशिएट कनि था जी बिस्मिल्लाह कंटिन्यू कंदा हलो बाक़ी हिकिड़ो ॿियो अर्ज़ु कंदा हलंदासीं त असांजे तरफ़ां टोटल डिस्ट्रिक्ट जा स्कूलनि ताईं नंढड़नि ॿारनि ताईं बि असां उन्हनि खे उन्हनि जा पोएम्स या उन्हनि जा जेके स्कूल जी ज़रूरत जे हिसाब सां शयूं आहिनि असां उन्हनि खे बि हिते जेके भई को ॿार पंहिंजे स्कूल जे प्रिंसिपल या टीचर सां गॾु ईंदा या पेरेंट्स सां गॾु ईंदा असां इनशा उन्हनि जी बि ख़िदमत कंदासीं ऐं असांखे उहे बि ओतिरा ई अज़ीज़ आहिनि जेतिरा असां वटि टैलेंटेड ॿिया दोस्त अचनि था बिल्कुलु असीं त हर नौजवान खे हर ॿार खे या जंहिंमें बि कोई टैलेंट आहे उन्हनि खे असीं चऊं था त अवी अचो असां वटि छो त असां वटि हिते म्यूज़िक क्लासिस बि हलनि था पिया अवां हिते ॿारनि खे छोकिरनि खे जेको आहे स्टूडेंट नवां जा अवां उन्हनि खे हिते म्यूज़िक बि पढ़ायो था सम्झायो था उन्हनि खे सेखारियो था त असां सभिनीनि खे ओवरऑल चऊं था त जंहिंमें बि म्यूज़िक जे हवाले सां शौक़ु आहे एक्टिंग जे हवाले सां थिएटर जे हवाले सां या आर्ट जे हवाले सां त उहो खेपुर आर्ट काउंसिल अची करे हिते सिखी सघे थो ऐं पंहिंजो कमु अॻिते वधाए सघे थो जी बिस्मिल्लाह त उमेदु कयूं था हीउ सॉन्ग अवां दोस्तनि खे पसंदि ईंदो यादि तूं थो अची ॾींहुं गुज़रे नथो यादि तूं थो अची ॾींहुं गुज़रे नथो यादि तूं थो अची ॾींहुं गुज़रे नथो पर हणी वक़्तु पंछीअ जा उॾरे नथो पर हणी वक़्तु पंछीअ जा उॾरे नथो उॾरे नथो यादि तूं थो अची ॾींहुं गुज़रे नथो यादि तूं थो अची ॾींहुं गुज़रे नथो हिते चांडोकीअ जे मिसिल कोता हिते चांडोकीअ जे मिसिल कोता हिते चांडोकीअ जे मिसिल कोता हिते चांडोकीअ जे मिसिल कोत आहे हिते चांडोकीअ जे मिसिल हुस्न जंहिं जो ॾिसी चंड उभिरे नथो हुस्न जंहिं जो ॾिसी चंड उभिरे नथो उभिरे नथो यादि तूं थो अची ॾींहुं गुज़रे नथो यादि तूं थो अची ॾींहुं गुज़रे नथो राति आई सदा कंहिंजे पाज़े बजी रात 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 आई सदा कंहिंजे पाज़े बजी मूंखां छन छन जो आवाज़ विसरे नथो मूंखां छन छन जो आवाज़ विसरे नथो विसरे नथो यादि तूं थो अची ॾींहुं गुज़रे नथो यादि तूं थो अची ॾींहुं गुज़रे नथो थैंक यू दोस्तों उम्मीद
उमीद कयूं था त हे जेके बि सॉन्ग्स अव्हांखे ॿुधायूं था त इहे अव्हांखे पसंदि ईंदा हूंदा ऐं अव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त अव्हां कमेंट करे सघो था कोई बि सॉन्ग अव्हांखे ॿुधणो आहे त अव्हां फरमाइश करे सघो था डेडिकेशन करे सघो था कंहिंजे बि नाले करे सघो था त वॾी महिरबानी अव्हां सभिनीनि दोस्तनि जी आहिस्ता आहिस्ता कुझु ॿिया बि सॉन्ग्स आहिनि जेके अव्हां सभिनीनि दोस्तनि खे ॿुधाईंदा रहंदासीं ऐं हाणे उस्ताद वारनि खां पुछंदासीं त उन्हनि खे कीअं थो लॻे असांजे प्रोग्राम में अची करे ऐं इनशाला नेक्स्ट प्रोग्राम में बि उस्ताद असां सां गॾु हूंदो ऐं इनशाला सुठा सुठा सॉन्ग्स अव्हांखे ॿुधाईंदा रहंदासीं उस्ताद अव्हां छा था चवणु चाहियो अॼु जे प्रोग्राम जे मां अॼु जे प्रोग्राम जे लाइ त यकीनन सुठी राय रखां थो पर मां आर्ट काउंसिल जे टोटल वर्क खां मुतमिन आहियां त हीउ तमामु हिकिड़ो बहितरीनु माहौल क्रिएट कयो आहे आर्ट काउंसिल खैरपुर जे ऐं ख़ासि करे असांजो दोस्त जेको एक्टिव आहे हींअर फ़हीम यहया भुट्टो उहो असांजे हिननि कमनि में तमामु घणी महिनत जाखोड़ करे रहियो आहे ऐं आर्ट काउंसिल जा जेके उहिदेदार आहिनि उहे बि हुनखे फुल कोऑपरेट करे रहिया आहिनि या जेके हिनखे हैंडल करे रहिया आहिनि इहा उन्हनि जी ख़ासि महिरबानी आहे जिन हिन इदारे खे हिते ठाहे ऐं उन्हनि शहरनि जे बराबरि कयो जंहिंमें लाहौर कराची अहिड़े क़िस्म जी आर्ट काउंसिल हिते उहे ठाहिणु चाहिनि था बल्कि जेके फॉरेन में आर्ट काउंसिल जा कम आहिनि अहिड़े तरीक़े जी आर्ट काउंसिल ॾिसणु चाहिनि था इहा शइ असां बिल्कुलु फील कयूं था ऐं इनशाला असांखे जेकॾहिं उन्हनि जे तरफ़ां सपोर्ट रही त इहा इनखे उन जॻह ताईं पुॼाईंदासीं सभई दोस्त गॾिजी त हिन खे असांजे लाहौर कराची इस्लामाबाद जा दोस्त ॾिसणु ईंदा त सिंध में ख़ासि करे डिस्ट्रिक्ट खैरपुर में एतिरा एक्टिव माण्हू ऐं आर्ट सां दिलचस्पी रखण वारा माण्हू न सिर्फ़ु आर्ट सां पर ॿिया बि शोभा जेतिरा बि आहिनि हर तरह सां उन्हनि जो हिकिड़ो शौक़ु रहियो आहे ऐं दोस्तनि खे असां चवंदासीं त रुगो ॾिसण जे हद ताईं न पर उहो पंहिंजो बि टैलेंट असां वटि खणी अचनि ऐं हितां उहे पाण बि जेकॾहिं लाइव थी पंहिंजे दोस्तनि पंहिंजे बिरादरी पंहिंजे मिटनि माइटनि फॉरेन ताईं पंहिंजा मैसेज ऐं पंहिंजो शौक़ु पंहिंजूं सोचूं ॿुधाइनि त बहितरु आहे ऐं असां बिल्कुलु नाज़रीन उस्ताद साईं बिल्कुलु सही ॻाल्हि करे रहियो आहे त उस्ताद असांजो बहितरीनु असांजो भाउ फ़हीम याया भुट्टो साहिब जिन जी वॾी कावश आहे कोशिशि आहे महिनत आहे ऐं असांखे जोड़ण में उन्हनि जो वॾो हथु आहे त असां उन्हनि खे ख़ैराज तहसीन पेश कयूं था मौला पाक उन्हनि खे ख़ुशि रखे तंदुरुस्ती अता करे ऐं हाणे हिकिड़ी गुज़ारिश कंदासीं असां मास्टर नवाज़ खां त उहे असांखे पंहिंजे आवाज़ में कुझु असांखे ॿुधाइनि जी बहितर सफ़ी तव्हां नौजवान आहियो जेको मुंहिंजे लाइ हुकुम हूंदो मां तव्हांखे थोरो कुझु राग मुतलिक़ हूअं बि लाइव क्लासिस बि असांजा हलंदा आहिनि इहा साॻी शइ मां ॿुधाईंदो रहंदो आहियां ऐं उन खे ई कंटिन्यू कंदे वधीक वरी जेकॾहिं को आइडियल्स जो का फरमाइश हूंदी का ख़्वाहिश हूंदी को ख़्यालु हूंदो त असां इनशाला उन्हनि जे तहत बि कमु कंदासीं असांजो हिन में तक़रीबन काफ़ी उस्तादनि जूं ख़िदमतूं कयूं आहिनि ऐं एक्सपीरियंस आहे हर शइ उन्हनि जे लाइ जेको असांजो हाल हूंदो दोस्तनि सां गॾु आहियूं ॿुधाइण जे हद ताईं सेखारण जे हद ताईं त हीउ राग भोपाली जो थोरो आलाप ऐं उन में कुझु वाह वाह दोस्तो उमेद कयूं था त हीअ कोशिशि अव्हांखे पसंदि ईंदी ऐं अव्हां कमेंट करे पंहिंजी राय ज़रूरु ॾींदो अच्छा नोट बि करणु चाहिनि दोस्त जेके लाइव ॾिसी रहिया आहिनि जेकॾहिं उन्हनि मां को सिखण वारा आहिनि नवां आहिनि या राग जो हिन वक़्तु ख़ासि करे हिननि शयुनि जो फ़क़दान आहे वॾी वीकनेस असां वटि अची वई आहे हली त को सिधो राग कंहिं आलाप जे थ्रू जेकॾहिं ओरिजिनल आलाप जे थ्रू कयो वञे इन शइ खे असां वापसि आणणु चाहियूं था ऐं बिस्मिल्लाह करे दोस्त जेकॾहिं ॿुधणु चाहिनि त नोट करे सघनि था वाह
राग असां वटि सॼी दुनिया जा 7 सुरनि में समायल आहिनि। जी हाणे हिन में वॾी कोशिशि हूंदी आहे राग खे वाज़िह करण जे लाइ, जेको असां चवंदा आहियूं वादी ऐं संवादी। इन जो मक़सदु आहे कंहिं सुर ते केतिरो टाइम ॾियणो आहे। जेकॾहिं उन खां तव्हां घटि वधि टाइम ॾींदो त राग जी शिकिल तब्दील थी वेंदी। अच्छा उनखे असां वाज़िह कंदा था हलो थोरो घणो। जी सा रे ग सा रे रे सा। हिन सुर जो हिन राग जो जेको ज़ोर आहे घणी वाज़िह थिए थो, उहो रेखब रे जेके चइबो आहे। सा रे ग सा रे रे सा रे ग प ग सा रे रे सा रे ग प ग धा ग प ग धा प ग सा रे रे सा रे ग प ग प ध सा सा ध रे सा ध प ग प रे रे ग सा रे रे सा। हाणे इन में एतिरे मिंट ॾेढ जे अंदरि जी ही राग वाज़िह थी थो वञे हलियो। बाक़ी हाणे इन खे जेकॾहिं माण्हू ॻाइणु चाहे त इन खे 2 कलाक बि ॻाए सघे थो, इन खां वधीक टाइम बि ॻाए सघे थो। जी जेतिरो इन खे राग खे महिनत कंदो, जेतिरो इन जा सुर उहे राइट वे में असुल रस्ते सां वठंदो वेंदो, जी ओतिरो ई बहितर थींदो वेंदो। जी वाह वाह नाज़रीन, मां ॿुधो उस्ताद जी जेको आहे सो उस्ताद जेका कोशिशि कई, उमीद कयूं था त उहा अव्हांखे पसंदि आई हूंदी। ऐं हाणे जेके असांजा फेसबुक जा दोस्त असांखे ॾिसनि था, जिन जिन कमेंट्स वग़ैरह कयूं आहिनि उन्हनि जूं कमेंट्स बि पढ़ंदासीं। ऐं वॾी महिरबानी आहे अव्हांजी, अव्हां एतिरो प्यारु कयो था असां सां। ऐं फराज़ वली सुमरो साहब लिखियो आहे वेल्डन सफ़ी आशिर समो। वॾी महिरबानी फराज़ भाई, अल्लाह पाक अव्हांखे ख़ुशि रखे। अव्हांजो प्यारु आहे, अव्हांजी मोहबत आहे जो अव्हां असां सां एतिरो प्यारु कयो था। ऐं राजा ख़ान लिखियो आहे वाह सफ़ी भाई, वॾी महिरबानी राजा भाई, वॾी महिरबानी अव्हांजी। ऐं ईअं ई असांखे कमेंट्स कंदा रहो, असांजो प्रोग्राम ॾिसंदा रहो, इनशाला अव्हांखे एंटरटेनिंग प्रोग्राम लॻंदो। ऐं ॿी कमेंट कई आहे राजा ख़ान, उस्ताद कमाल बजाते हैं, वॾी महिरबानी उस्ताद जिन खे एप्रिशिएट कयो आहे राजा, वॾी महिरबानी अव्हांजी। हुबदार अलीअ लिखियो आहे वाह वाह, वॾी महिरबानी हुबदार अली साहब, अव्हांजी वॾी महिरबानी, मौला पाक अव्हांखे बि ख़ुशि रखे सदाईं। ऐं शौकत अली लिखियो आहे वाह सफ़ी वाह, नाइस उस्ताद नवाज़, वॾी महिरबानी शौकत भाई अव्हांजी जो अव्हां कमेंट्स वग़ैरह कयो था। ऐं अल्लाह पाक अव्हां सभिनीनि दोस्तनि खे ख़ुशि रखे, आबाद रखे। ऐं नेक्स्ट कमेंट पढ़ूं था। अल्ताफ़ हुसैन अबड़ो साहब लिखियो आहे माशाल्लाह सफ़ी आशिर समो, वॾी महिरबानी अल्ताफ़ भाई। अल्ताफ़ मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां, अल्ताफ़ मुंहिंजो बहितरीनु दोस्त आहे, क्लासमेट बि रहियो आहे, नंढे हूंदे जो दोस्त आहे। वॾी महिरबानी अल्ताफ़ भाई, अव्हां प्रोग्राम ॾिसो था। ऐं नेक्स्ट कमेंट पढ़ूं था हुबदार अली अबड़ो साहब जिन जी, लिखनि था वाह वाह उस्ताद, वॾी महिरबानी, अल्लाह पाक अव्हांखे बि ख़ुशि रखे। अव्हांजो प्यारु आहे, अव्हांजी नज़र आहे जो अव्हां असांजो प्रोग्राम ॾिसो था ऐं पसंदि था कयो। ऐं इनशाला अॻिते बि अव्हांखे अहिड़ा ई प्रोग्राम्स ॾिसण में मिलंदा। ऐं उस्ताद जिन खां हिकु ॿ सुवाल कंदासीं त उस्ताद साईं, अव्हां जॾहिं नंढा हुयो त अव्हांखे कीअं ख़बर पई त मूं में इहा क्वालिटी आहे मौसीक़ीअ जी या वॼाइण जी, अव्हांखे कॾहिं ख़बर पई आहे? सफ़ी हूअं त तक़रीबन हीअ असांजो ख़ानदानी प्रोफेशनल आहे, माना वॾनि खां वठी उस्ताद आहिनि असांजे घर में मौजूदु। जी उहे हिन कम सां लाॻापियल रहिया आहिनि, उन में सिंगर हुजनि या म्यूज़िशियन हुजनि, तमामु नामवर हींअर बि मौजूदु आहिनि।
जी जंहिंमें मोहम्मद आचर रिदम प्लेयर असांजे सिंध जो ढोलक नवाज़ हाणे बि हू मौजूदु आहे ऐं तक़रीबन 35-40 साल हुन हिन कम जे हाई लेवल जी स्टेज ते जेका एवन चइबी आहे उन ते उन फाइज़ रहियो आहे ऐं उनखे हू कंटिन्यू कंदो थो अचे। अञा बि उनजो साहिबज़ादो आहे उहो हींअर सिंगिंग करे रहियो आहे। तो अहिड़ा ॿिया मां उन्हनि जा नाला ज़िक्र करणु चाहींदुमि त इलाही टाइम लॻी वेंदो हलियो। ऐं ॿियो मां पंहिंजे तरफ़ां गुज़ारिश कंदुमि दोस्तनि खे त ही जेको बि लिखनि उहो वाज़िव करे पंहिंजो शहर पंहिंजो पाड़ो ऐं अहिड़े क़िस्म जा दोस्त हूंदा आहिनि जेके थोरा लफ़्ज़ आहिनि त संदड़ी छेड़ी छुहंदे छुहंदे डूंगर ॾारे विझंदी आहे, सर जी तीली बखंदे बखंदे ॿेला ॿारे विझंदी आहे, सच जी ॿेड़ी लुॾंदी आहे पर पार उकारे विझंदी आहे। हाणे इहे दोस्त जेके असां सां जेतिरा बि कमेंट कनि था पिया उहे ॾिसनि था पिया, यकीनन उहे सम्झो दोस्त हिकिड़ो फ़र्दु न पर इदारनि जे बराबरि आहिनि जंहिंजी सम्झ एतिरो कमु करे थी। बिल्कुलु ऐं इहो टाइम ॾियनि था असांखे या उन्हनि जी महिरबानी आहे असांखे रिस्पॉन्स ॾियनि था, उन्हनि सभिनी खे थैंक्स। तव्हां फस्ट टाइम किथे जेको आहे सो परफॉर्म कयो उस्ताद साईं? फस्ट टाइम असांजो हूअं त आम पब्लिक जे हिसाब सां स्टार्ट हर आर्टिस्ट जो तक़रीबन नंढनि स्टेजुनि खां ई थींदो आहे। हिकिड़े माण्हूअ खां खणी चइजे त उहो जेॾी महिल स्टार्ट पंहिंजो एक्सपीरियंस कंदो आहे त पहिरीं पाण खां कंदो आहे त बाबा मां पंहिंजे मुंहं सां ॻाल्हाए ॾिसां, ॻाए ॾिसां, वॼाए ॾिसां। उन खां बाद में पोइ हिकिड़े माण्हूअ ते उहो तजुर्बो कंदो आहे त आया मूंखे हे पसंदि करे थो, जेकॾहिं मूंखे क़ाबिल सम्झे थो त पोइ मां आहिस्ते आहिस्ते जेकॾहिं हुन जी ॻाल्हि सम्झ में अची वई हिकिड़े माण्हूअ खे त अहिड़े ई तरीक़े सां पोइ वरी दोस्त हुनखे असांजो मुआशिरो आर्टिस्ट खे तयारु कंदो आहे। असांजी पब्लिक जेका आहे हर मुल्क हर कंट्री हर इदारे जा माण्हू उनखे एप्रिशिएट करे तयारु कंदा आहिनि त भई तूं माशाल्लाह हीउ कमु बहितर तरीक़े सां करे सघे थो, अञा वधीक कोशिशि कर त इहो दिलचस्पी हुनजी वधंदी आहे ऐं आर्टिस्ट जी सूरत अख़्तियार करे ॾींदो आहे या कंहिं साइंटिस्ट जी या मतिलबु। बिल्कुलु, छो त ज़िंदगीअ में इंसानु सॼी ज़िंदगी महिनत ई करे थो। ज़िंदगीअ जो नालो ई हिकिड़ी जिदोजहद आहे, महिनत आहे। त उन महिनत खे अगरि अव्हां अॻिते कंदो त जेकॾहिं कोई बि टैलेंट अव्हां में हूंदो त उहो नुमाया ज़ाहिर थी वेंदो। त हाणे लास्ट में अव्हांखे हिकिड़ो सॉन्ग ॿुधाईंदासीं, उर्दू सॉन्ग आहे, मुस्कुराने की वजह तुम हो, गुनगुनाने की वजह तुम हो। ऐं उमेद कयूं था त इहो सॉन्ग अव्हांखे पसंदि ईंदो। उस्ताद साईं बिस्मिल्लाह। मुस्कुराने की वजह तुम हो, गुनगुनाने की वजह तुम हो, जिया जाए ना जाए ना जाए ना ओरे पिया रे, जिया जाए ना जाए ना जाए ना ओरे पिया रे, पिया रे। मुस्कुराने की वजह तुम हो, गुनगुनाने की वजह तुम हो, जिया जाए ना जाए ना जाए ना ओरे पिया रे, जिया जाए ना जाए ना जाए ना ओरे पिया रे, पिया रे। जो मिले उसमें काट लेंगे हम, थोड़ी खुशियाँ थोड़े आंसू बांट लेंगे हम, जो मिले उसमें काट लेंगे हम,
जाए ना जाए ना जाए ना ओरे पिया रे, जिया जाए ना जाए ना जाए ना ओरे पिया रे, पिया रे। धूप आए तो छाँव तुम लाना, ख्वाहिशों की बारिशों में भीगे संग जाना। धूप आए तो छाँव तुम लाना, ख्वाहिशों की बारिशों में भीगे संग जाना। जिया जाए ना जाए ना जाए ना ओरे पिया रे, जिया जाए ना जाए ना जाए ना ओरे पिया रे, पिया रे। थैंक यू दोस्तों, वॾी महिरबानी अवां सभिनीनि प्री प्यारनि दोस्तनि जी जेके टाइम कढी असांखे ॾिसंदा आहियो, असांजा सॉन्ग्स ॿुधंदा आहियो। ऐं हाणे अॼु खां पोइ उस्ताद मास्टर नवाज़ असां सां कंटिन्यू असां सां प्रोग्राम कंदो ऐं इनशाला अव्हांखे एंटरटेन कंदासीं। ऐं जिन बि दोस्तनि खे असां बार बार चवंदा आहियूं त जिन बि दोस्तनि खे टैलेंट आहे म्यूज़िक जे हवाले सां त उहो असां सां कॉन्टेक्ट करे ऐं असीं उन्हनि खे सेखारींदासीं म्यूज़िक। असां सां उस्ताद मोहतरम मौजूदु आहे। शाम जो 4 बजे खां वठी 5 बजे ताईं असांजा म्यूज़िक क्लासिस हलंदा आहिनि। त जंहिं बि दोस्त खे शौक़ु आहे म्यूज़िक जे हवाले सां त उहो असां सां कॉन्टेक्ट करे। ऐं हाणे अवां दोस्तनि खां मोकिलाणी कंदासीं। इनशाला अगरि ज़िंदगीअ साथ ॾिनो त वरी इनशाला सुभाणे अवां सां ज़रूरु कचहरी कंदासीं। हक़ मौजूदु सदा मौजूदु।